नाज़रीन हाणे रुकंदासीं जामशोरो जो। जामशोरो जी लियाकत अस्पताल में वधीक 4 मरीज़ फौत थी विया आहिनि। फौतन में अब्दुल रहमान, वली मोहम्मद, मंजूर अली ऐं मोहम्मद यूसुफ शामिल आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त जामशोरो जी लियाकत अस्पताल में वधीक 4 मरीज़ फौत थी विया आहिनि। फौतन में अब्दुल रहमान, वली मोहम्मद, मंजूर अली ऐं मोहम्मद यूसुफ शामिल आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे जामशोरो जी लियाकत अस्पताल में वधीक 4 मरीज़ फौत थी विया आहिनि। फौतन में अब्दुल रहमान, वली मोहम्मद, मंजूर अली ऐं मोहम्मद यूसुफ शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, लम्स अस्पताल जामशोरो में कोरोना वायरस के मरीजन लाइ जोड़ियल आइसोलेशन वार्ड में दाख़िल वधीक 4 मरीज़ कोरोना वायरस सां जड़ींदे ज़िंदगी जी जंग हाराए विया आहिनि। लम्स अस्पताल इंतजाम मुताबिक़ कोरोना वायरस सबब फौत थींदड़ मरीजन में अब्दुल रहमान, वली मोहम्मद, मंजूर अली ऐं मोहम्मद यूसुफ शामिल आहिनि, जिन जी तदफीन SOP तहत कई वेंदी। इन सिलसिले में असांजो आइसोलेशन वार्ड जे रजिस्ट्रार डॉक्टर दीन मोहम्मद चांडियो सां राब्तो थियो आहे। जी जी तस्दीक ने ॿुधायो आहे त आइसोलेशन वार्ड में हिन वक़्तु 20 मरीज़ इलाज हेठि आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु ताईं वार्ड में कोरोना वायरस सबब फौत थींदड़ मरीज़नि जो अंग 42 थी वियो आहे। जी ठीक है, महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।